बाक़ी बहर ज़माने खे हलणो आहे, असांखे तव्हांजी ख़िदमतूं करणियूं आहिनि। अॻे बि कोशिशि बि कुझु पार्टी सदाईं करे थी त ग़रीब जो कमु करे, ग़रीबनि जा रस्ता ठाहे, ग़रीबनि जा चैनल पका करे, हर क़िस्म जो कमु जेको तव्हां नथा सोचियो त थी सघे थो, पीपुल्स पार्टी पहिरीं सोचे थी त इहे असांखे करिणो आहे। थोरो हिन टाइम ते असांजो ऐं फेडरल गवर्नमेंट जो मसइलो आहे, उहे मसइला थींदा रहंदा आहिनि सियासत में, पर असीं इंशाअल्लाह ताला वरी इहो वचन कयूं था, वाइदो कयूं था त ग़रीबनि जो साथ करे कोन छॾिबो, हीउ सदाईं थोरो रहंदो। छोजो ग़रीबनि जो इस्तिसाल जेको आहे सदी ब सदी थींदो आयो आहे, इहो कोन्हे त अॼु पियो थिए, सदियुनि खां थिए पियो। भुटे साहिब भी अज़ान पे ॾे तो इहो सिलसिलो सदाईं हलंदो ऐं इंशाअल्लाह आईंदा अचण वारी नस्लूं बि अचणियूं बिलावल साहब जी क़यादत में, आशा बीबी जी क़यादत में तव्हांजे लाइ ख़िदमत कंदी रहंदी, कंदा रहंदा। सभिनी ॿारनि खे उन्हनि जी माउ जेका आहे उहो इहो ॾेई वई आहे त अवाम जी ख़िदमत कयो, हर को ग़रीब जी ख़िदमत करे। तो इंशाअल्लाह सॼे पाकिस्तान में हाणे आउं लाहौर में बि वञी वियां थो, हुते बि खमा ॻाढ़ियां थो, पाण जिद वई के हिननि सां मुक़ाबिलो कबो ऐं इंशाअल्लाह हिननि खे हुते जेसिताईं नथा असीं मुक़ाबिलो कयूं ऐं जेसिताईं हुते नथो हिननि जो स्टॉप थिए तॾहिं इहे पाण में नानी वॾो कयो वेठा आहिनि, कॾहिं हिकिड़ा करे विया पर आहिनि साॻिया, पर इंशाअल्लाह आईंदा इहे हिननि खे मूं ॾिबो, अवाम जी जंग थींदी हिननि सां ऐं इंशाअल्लाह अवाम जी फतह थींदी।